हाँ दोस्तों, अॼु असां वञूं पिया हिकिड़े ॿिए ट्यूबवेल में ऐं असांजो आहे वरी स्विमिंग जो प्रोग्राम आहे त जेसीं पहुचूं हुतां जी मां वीडियो ॾिसी अपलोड कयां। सोशलाइज़ेशन ऐं वेकेशन गुज़ारण जो इन खां बहितर कुझु को बि तरीक़ो कोन हूंदो। वाटर पार्क्स वग़ैरह असां पाण अवॉइड कंदा आहियूं, कोशिशि कंदा आहियूं त कंहिं ट्यूबवेल वग़ैरह ते वञूं, पाणी साफ़ु हूंदो आहे, सुठो हूंदो आहे, उन में हरू भरू एतिरो उॾाए उॾूं था। मूं पहिरीं बि चयो त जॾहिं हिते हलंदासीं त को न को मौज़ू खणी मां तव्हांखे ज़रूरु हुनजे बारे में ॿुधाईंदुसि। अॼोको जेको मौज़ू आहे उहो तमामु घणो इम्पॉर्टेंट आहे, उहो आहे डिप्रेशन जे बारे में। असांजे मुआशरे में तमामु घणो डिप्रेशन वधी वियो आहे ऐं एतिरो डिप्रेशन वधियो आहे जो असां ॾिसो आए ॾींहुं को सुसाइड पियो करे, डेस्पियर आहे, होपलेसनेस आहे ऐं ईअं थो लॻे जीअं नाकामी आहे, बसि ज़िंदगी में कुझु बचियो कोन्हे। पर हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दुनिया में जेके बि कामयाबु माण्हू आहिनि, अगरि तव्हां उनजी हिस्ट्री पढ़ंदव त उहे सभु उहे आहिनि जेके पहिरीं नाकाम थिया आहिनि ऐं उन्हनि खे जॾहिं कुझु बि न ॾिसण में आयो त उन्हनि खे इहा ख़बर कोन हुई त उहे दुनिया जा कामयाबु तरीन इंसान आहिनि। तव्हां बि अगरि इहे डेस्पेयर था थियो, होपलेस था थियो ऐं तव्हांखे लॻे थो त अॻिते कुझु बि न आहे, त मुंहिंजी ॻाल्हि इहा ज़हन में रखो त अॻिते तव्हांखे थी सघे थो कामयाबी हुजे जेका तव्हां ॾिसी न पिया सघो। इन करे इन मां डिप्रेशन मां ॿाहिरि अचण जो सभिनी खां बहितरीनु तरीक़ो आहे पंहिंजे पाण खे मसरूफ़ रखो, होपलेसनेस छॾियो ऐं अञा बि घणो कुझु करे सघो था। ऐं अगरि इहे डेस्पियर में हलिया वञो, अवां जेतिरो एॾनि शयुनि में वेंदो ओतिरो अंदरि वेंदा रहंदो। हीअ हिकिड़ी अहिड़ी शइ आहे डिप्रेशन, जंहिंमां निकिरण जो तरीक़ो इहो ई आहे, तव्हां लोनलीनेस ख़तमु कयो, होपलेसनेस ख़तमु कयो, ॿाहिरि अचो। न त हिकिड़ा माण्हू डिप्रेशन में अची वरी उन खां पोइ उहे ई शाइरी ॿुधंदा, उहे ई गाना ॿुधंदा, वधीक डिप्रेस थींदा रहंदा। त इन करे डिप्रेशन मां निकिरो ऐं नाकामियूं कामयाबियुनि जो रस्तो आहिनि। अव्हांखे अगरि तमामु घणियूं नाकामियूं मिलियूं आहिनि त इहा ॻाल्हि मुंहिंजी अॼु ॿुधी वठो त तव्हांखे कामयाबियूं मिलंदियूं। अॼु मूंसां गॾु हिन वीडियो में आतिफ़ साहिबु आहे ऐं पुनल साहिबु पंहिंजे नंढड़नि सां गॾु वेठो आहे। सो असां वञूं था ऐं इनशा ताला अव्हांखे अॻिते मां वरी ॿी अपलोड कंदुसि वीडियो, जंहिंमें अव्हांखे ॾेखारींदुसि त असां कहिड़ी जॻह ते पहुता आहियूं ऐं इनशा ताला इहे मुंहिंजूं जेके बि आहिनि लेक्चर्स चओ या हिदायतूं चओ या जेके कुझु आहे, इहे जारी रहंदियूं। थैंक यू ऑल।